कुबो सईद खान में पीपी शहीद भुट्टो के सॾ ते कंबर के सेप्को अमलदारनि की नाजायज़ इनकलाफ ईसे मक्सी जानिब खोसो की अगवाणी में मेन बस स्टैंड अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे सख्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते पीपी शहीद भुट्टो के अगवाणनि जानिब खोसो ईसे मक्सी गुलाम अब्बास कमालानी नूर अहमद खोसो ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त गुज़िरियल ॾींहुं कंबर के ब्रोही पाड़े में सेप्को अमलदारनि पारां गैर कानूनी तौर बिजली की LT जूं तारूं ऐं मीटर लाहण वारे अमल ख़िलाफ़ खेनि रोकण तां कंबर के शहीद भुट्टो के सदर मोहम्मद जान ब्रोही मथां SDO बाबदा कंबर ऐं लाइन सुप्रीडेंट पारां कूड़ो केस दाख़िल करे वॾी नाइंसाफ़ी कई। उन्हनि वधीक चयो त सेप्को अमलदार पंहिंजा करतूत ऐं करप्शन लिकाइण ख़ातिर शरीफ़ शहरनि मथां कूड़ा केस दाख़िल कराइनि था, जेको अमल सरासर ग़लति आहे। उन्हनि सेप्को चीफ सिंध जे निगरान वज़ीर आला ऐं ॿियनि मसवारनि खां मुतालबो कयो त कंबर जे शहीद भुट्टो अगवान मोहम्मद जान ब्रोही मथां थियल कूड़ो केस ख़त्म करे इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो जारी रहंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।